नाज़रीन, ईंदड़ आम चूंडूं पुरानी आदमशुमारी तहत थींदियूं या नई आदमशुमारी तहत करियल मुफ़ादन वारे काउंसिल जे इजलास में सुभाणे फ़ैसिले जो इम्कान आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ CCI जो इजलास सुभाणे तलब करे वरितो, जंहिं में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, वफ़ाक़ी वज़ीर ऐं लाॻापियल अमलदार शिरकत कंदा। वफ़ाक़ी सरकार पारां डिजिटल आदमशुमारी 2023 जे नतीजनि जी मंज़ूरीअ लाइ गॾियल मुफ़ादन वारी काउंसिल जो इजलास सुभाणे तलब कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रिथाबंदी ऐं तरक़ी वारी वज़ारत पारां उमाणियल असेंबली जी मंज़ूरी ॾेई छॾी, जंहिं तहत डिजिटल आदमशुमारी जे नतीजनि जी मंज़ूरीअ लाइ CCI जो इजलास घुराइण जी दरख़्वास्त कई वई हुई। शुमारियात खाते मूजिबि आदमशुमारी जो अमल मुकमल करे नतीजा तयारु कया विया आहिनि, जेकी गॾियल मफ़ादन वारी काउंसिल खे उमाणिया विया आहिनि त जीअं आइनी फॉर्म ते उन जी मंज़ूरी मिली सघे। ज़रियनि मूजिबि जेकॾहिं आदमशुमारी जा नतीजा मंज़ूर कया विया त ईंदड़ आम चूंडुनि में घटि 3 खां 4 महीना देरि थी सघे थी, छाकाणि त आदमशुमारी जा नतीजा मंज़ूर थियण जी सूरत में इलेक्शन कमीशन खे नयूं तकबंदियूं करणियूं पवंदियूं। यादि रहे त वज़ीर आज़म कुझु ॾींहं अॻु चयो हो त ईंदड़ आम चूंडूं नई आदमशुमारी जे बुनियाद ते थींदियूं। वाज़ह रहे त इत्तेहादी हुकूमत जी अहम जमायत पाकिस्तान पीपल्स पार्टी डिजिटल आदमशुमारी तहत आम चूंडूं कराइण वारे फ़ैसिले खे रद्द कंदे मुल्क में पुराणे आदमशुमारी जे बुनियाद ते चूंडूं कराइण जो मुतालबो करे चुकी आहे। जॾहिं त हिक ॿी इत्तेहादी जमायत MQM डिजिटल आदमशुमारी में कराची में घटि ॻंढप बाबति ख़दशनि जो इज़हार कंदी आई आहे।